दोस्तों सलाम वालेकुम। जी तो मां तव्हांजो मेज़बान रजब अली जसकानी हवाले टीवी सां गॾु मां हिन महिल तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियां ऐं हिन महिल हिकिड़ो दोस्त वेठो आहे जंहिं को इंटरव्यू था वठूं। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। सर, तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। साईं मुंहिंजो तारीफ़ मुंहिंजो नालो आहे मोतबर ख़ान। तव्हांजो नालो मोतबर ख़ान? जी मोतबर। जी जी जी। सवाल था पुछूं, सवाल आसान सवाल आहे त पाकिस्तान के आज़ाद कंहिं करायो? पाकिस्तान खे आज़ाद कराइण वारो हीअं जेको अॼु ताईं हर मुजरिम खे आज़ाद कराईंदो पियो अचे। छा मतिलबु? मूंखे तुंहिंजो इहो इशारो सम्झ में नथो अचे। इशारो सम्झ में कोन आयो जी बाबा? न। पाकिस्तान खे आज़ाद कराइण वारो अथई कायदे आज़म। कायदे आज़म। जी। अच्छा, तुंहिंजो असली छा नालो? असली नाले जी मूंखे बि ख़बर न आहे, बाक़ी साईं शइ कमाल जी अथव। अच्छा, हाँ शइ कायदे आज़म जो तव्हांखे को फरमान यादि आहे? हाँ साईं, कायदे आज़म जो फरमान मूंखे यादि आहे। उन फरमायो हो तो काम 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 काम। जब काम से थक जाओ तो खूब करो आराम। खूब करो आराम। जी जी। वो सर, तव्हां इन फरमान ते कुझु अमल कयो था? हाँ साईं बिल्कुलु। मां सुबुह जो साजोर निंड मां उथंदो आहियां। निंड मां जीअं उथंदो आहियां पोइ स्टॉप जो रुख कंदो आहियां। अच्छा 3 किलोमीटरनि ते स्टॉप आहे, उते वञी पहुचंदो आहियां। अञा दुकान समूरा बंदि हूंदा आहिनि। पोइ होटल जे इर्द गिर्द पिया स्टॉप जा रोलूं कुता फिरंदा आहिनि। पोइ त पहिरीं त हथ वारी सोटी भर करे उन्हनि खे हणंदो आहियां। कुतनि खे? जी जी। माशाल्लाह। पोइ तव्हांजो स्टाफ ते ईंदा त पंहिंजी मज़दूरी करण चलाईंदा हो? परे कर हाणे मां तोखे मज़दूर थो लॻां? न साईं। असां मोतबर माण्हू रईसनि वॾेरनि ऐं भोतारनि जा हथ धोराइण वारा तोखे मज़दूर था लॻां? नथो ॾियां तूं परे। अच्छा, पोइ तव्हां मज़दूरी जे लाइ न ईंदा त पोइ नाराज़ न थियो? हाणे प्रोग्राम अॻिते वधायो? हाँ साईं, पोइ अॻिते वधायूं न। इहो पोइ होटल जो जेको चुल्हो आहे उनखे साफ़ कंदो आहियां। पोइ कख पन अख़बारूं मेड़े बाहि ॿारींदो आहियां, उन में काठियूं विझंदो आहियां। जी माशाल्लाह माशाल्लाह। माना पोइ तव्हां होटल जा पहिरा आहियो लॻे थो? हाणे वरी ॿाहिरां हुजे तूं नथो न्यां तोखे पहिरों थो चई। जॾहिं तव्हां बहिरा बि न आहियो पोइ तव्हां होटल जी सफ़ाई छो था कयो? उहो उनजे करे त होटल वारो जेको आहे थोरो देरि करे ईंदो आहे। पोइ मिड़ई उनजे कम में थोरी हथ वंडाई कराईंदो आहियां। हू बि असांजी इज़त कंदो आहे। वरी पहिरें हंडे मां ई सुरकी चांहि जी असांखे पीआरींदो आहे। पीआरे छॾींदो आहे? हा जी। ॿियो अॻिते हवाल ॾियो। पोइ साईं असां पारां ॿिया बि मोतबर ॾिसी तो वेठा आहिनि, हे भाऊ वेठो आहे, ईअं असां पोइ गॾु थींदा आहियूं। पोइ तव्हां गॾु थींदा आहियो? जी जी। पोइ गॾु थी पहिरियों त असां ॾियारियूं डिशूं हणंदा आहियूं। पोइ साईं ओड़े पाड़े जूं गिलाऊं बि कंदा आहियूं। वाह वाह। गिलाऊं करे तक़रीबन माना 11-10 ताईं सभु मौज ऐं मोतबर गॾु थींदा आहियूं। पोइ होटल ते ॾाढो विछाए ताश जी रांदि शुरू थींदी आहे। पोइ साईं 2-3 कलाक रांदि खेॾंदा आहियूं। अच्छा। हाँ जी। हाणे खुद वारो यको वटि यको के तो तरीक़ो ई कोन्हे। हरूम भरूम बुड़की ॾियाराई पंहिंजे रंग हुजे हूंदे सूंदे पंहिंजे पाण खे बुड़की थो ॾियाराए। अरे मच्छियुनि जो कमु न आहे, तव्हां छो था ॻाल्हायो? हा। इहो पोइ साईं असांजी रांदि हलंदी आहे। अच्छा। पोइ तक़रीबन थकिजी पवंदो आहियां। पोइ ॿिया बि संगती मुंहिंजड़ा मोतबर रांदि लाइ वरी उन्हनि खे वारो ॾींदो आहियां। पोइ साईं 2-3 कलाक माना आराम कंदो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ तव्हां आराम करण जे लाइ ज़ाहिर घर वेंदा हूंदो? घर वञण असांजा दुश्मन छो घर वञूं? उते होटल ते बेंचूं जाम पियूं आहिनि। पोइ 2-3 कलाक उते सुम्ही निंडूं कंदा आहियूं। पोइ बेंचनि ते बि असां आराम वारे वारे सां कंदा आहियूं। सभु मोतबर खाने हिकिड़ो निंड करे उथंदो आहे त वरी ॿियो सुम्हंदो आहे। जी जी माशाल्लाह। पोइ तव्हां माना मानी खाइण जे लाइ घर न वेंदा आहियो? न बामानी खाइण लाइ घर छो वञूं? माशाल्लाह पंहिंजे स्टाफ जा जेके दुकानदार आहिनि न सॼा मौला ई अथई। हे भाऊ नकी जो दुकान अथई, साम्हूं भाऊ इमरान आहे, हेॾो सदर इशाक आहे। पोइ तक़रीबन 2 बजे हिननि जी मानी ईंदी आहे। पोइ हिननि ॾे निहारींदा आहियूं मानी, उहो खाई बश कंदा आहिनि। पोइ किस तरह सां ईअं वाच मिचकाईंदा आहियूं। थांव जीअं बंदि कंदा चवंदा आहियूं अदा मानी आहे? पोइ चवंदा हा डिगड़ी पई आहे। पोइ मानी बि खाईंदा आहियूं हुते। ऐं कॾहिं कॾहिं मानी न बचंदी त पोइ वरी
पकोड़नि जा दुकान लॻा पिया आहिनि मोहम्मद गमन आहे मोहम्मद जी टिकी ॿिया टिया पोइ खणी पकोड़ो हिकु ॿ दाणो उन्हनि खां संगत में खाईंदा आहियूं वरी हेॾो गवार इब्राहिम सब्जी फ्रूट वारो उतां बि को दाणो को खारक को शइ ईअं ई मिड़े गुज़ारो थी वेंदो आहे जुमे वारे ॾींहुं थोरो मानी लाइ ॾुखियाई थींदी आहे छो त हितां स्टाफ आहे दुकान सां पोइ पाणे जो रईस आहे हुनजो उतां खां उते वञी मानी खाईंदा आहियूं बाक़ी मानी वञी घर खाईंदा आहियूं इहो तव्हां घड़ी घड़ी नक ते हथ चओ था इहो त ॿुधायो इहो साईं जॾहिं राति जो असां घर वेंदा आहियूं न पोइ दाॿे सां ईअं मानी घुरंदा आहियूं पोइ चवंदा आहिनि घर वारा तव्हांखे नकु नेदो जो मानी घुरंदा आहियूं पोइ असां हुननि खे तसली ॾियण लाइ हे ॾिसो नकु आहे हे ॾिसो नकु आहे पोइ माना असांखे इहा थोरी आदत थी वई आहे नकु साफ़ु करण जी माशाल्लाह तव्हां जंहिं महिल 4 बजे निंड करे उथंदा आहियो त पोइ कहिड़ो कमु कंदा आहियो हिकिड़ो मिंट अड़े दादा तूं 4 लिखणा 4 हे ॾिसो 2 हथ रंगम अथई ऐं चिणिया जो को अथई पान जो को 2 हथ रंगम 4 अड़े अहिड़ो 3 थो लिखराए राति तुंहिंजी पोइ ते हिन सां ॻाल्हाए पियो जी हाणे पुछ तव्हांजो ख़्याल हले काॾे हो ए साईं इहो थोरो ईअं थींदो आहे असां सॼो ॾींहुं रांदि में हूंदा आहियूं न पोइ इहो असांखे कॾहिं कॾहिं थी हाणे मां तव्हांखे इहो थो पुछां त तव्हां जंहिं महिल 4 बजे निंड करे उथंदा आहियो त पोइ कहिड़ो कमु कंदा आहियो अची वरी साईं बेंच मां उथी पोइ वरी रांदि ते वेंदा आहियूं अच्छा हा तक़रीबन माना पोइ मगरिब जी अज़ान ताईं असांजी रांदि हलंदी आहे पोइ मगरिब जी अज़ान ईंदी आहे पोइ मजबूरन लाचार असांखे उथणो पवंदो आहे पोइ साईं ईअं मोल दिलि सां घर जो रुख कंदा आहियूं पोइ हुन शमन अलीअ कलाम ॻायो हो न हुन ॻायो हो शल ॾींहं थिए न राति ई खुटे न पोइ असां ईअं चवंदा आहियूं शल राति थिए न ॾींहं ई खुटे न हा साईं सॼो ॾींहुं असां रांदि ते वेठा हूंदा वेठा भला तव्हां ॿुधायो त पोइ आख़िर तव्हांजे कम जो टाइम कहिड़ो आहे वञी ॻाल्हि कमु तोखे न सम्झो न सुबुह जो सिंज उभरे खां वठी सिंज लथे ताईं मगरिब अज़ान ताईं जेको तोखे इहो तोखे मुंहिंजो को कमु नज़र ई कोन आयो कहिड़े क़िस्म जो इहो टीवी वारो आहे माशाल्लाह माना तव्हांजो कमु इहो ई आहे हा दादा शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां ईअं आज़ादु आहियूं बिल्कुलु आज़ाद हा इहो तूं इहो 14 अगस्त जे हवाले सां आज़ादी जे हवाले सां जेके सुवाल कया तोखे ॿुधायमि असां आज़ादु आहियूं आज़ाद सर तव्हांखे का आज़ादी जी माना जी ख़बर आहे त आज़ादी छाखे चइबो आहे आज़ादी साईं इन शइ खे चइबो आहे जेको माना असां आज़ादु आहियूं सुबुह खां वठी राति ताईं आज़ादु आहियूं ठीकु आहे पोइ असांखे को कमुकार चवण वारो को आखण वारो आहे ई कोन पोइ सुबुह खां वठी शाम ताईं असां आज़ादु हूंदा आहियूं पोइ ईअं सम्झ त राति असां क़ैद हूंदा आहियूं पोइ राति जा जेके 4 ॾींहं असांजा ॾाढा ॾुखिया गुज़रंदा हा साईं तव्हां हेठि छा था ॾिसो बार बार हीअं हेठि था ॾिसो तव्हांजो ध्यानु हेठि थो रखारिजे इहो छा आहे इहो साईं असां इहो बेंच ते वेठा हूंदा आहियूं हेठि माना तॾो विषय असां हरीफ़ असांजा खेॾंदा आहिनि पोइ असां रांदि ॾिसंदा आहियूं अच्छा पोइ हुननि जी रांदि में ॾिसंदे असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे पोइ माना ईअं असांखे ईअं ॾिसण जी आदत थी वई आहे हेठि ॾिसण जी अच्छा जी जी सरा हाणे तव्हां हीअं कयो जो पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ को आख़िर में पैगाम ॾेई छॾियो 14 अगस्त जी आज़ादी जे लाइ हा साईं जेके मुंहिंजा दोस्त आहिनि जेके पंहिंजे सिंध जे हर स्टॉप हर चौक ते जेके होटलनि ते वेठा आहिनि माशाल्लाह उन्हनि खे मां जश्न आज़ादी जूं लख 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 मुबारकूं थो चवां ऐं उन्हनि खे इहो पैगाम थो ॾियां त ईअं ई रांदियूं खेॾंदा रहो ईअं ई होटलनि ते चांहियूं ऐं पीअंदा रहो फिल्मूं ॾिसंदा रहो ऐं क्रिकेट मैचनि ते सटा हणंदा रहो ऐं आज़ादी जूं मौजूं माणींदा रहो पाकिस्तान जिंदाबाद।